आगाह कयां खे पनवाकिल में वापडा लाइनमैन जो घर ॿाहिरां पाणी जे नाले मां लाश हथायो आहे। तव्हांखे अपडेट कंदालू। मंदिर घिटी जे रहवासी अब्दुल सत्तार मंगी जो लाश पाणी जे नाले मां हथायो आहे। अहम ख़बर आहे, तव्हांखे अपडेट कंदालू। पनवाकिल में वापडा लाइनमैन जो घर ॿाहिरां पाणी जे नाले मां लाश हथायो आहे। आगाह कयूं पिया पनवाकिल में वापडा लाइनमैन जो घर ॿाहिरां पाणी जे नाले मां लाश हथायो। वठंदासीं पनवाकिल मां अयाज़ शेख खां। अयाज़, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, पनवाकिल जी मंदिर गली में वापडा जे लाइनमैन अब्दुल सत्तार मंगी जो घर जे ॿाहिरां नाली मां लाश हथायो आहे। तंहिंखां पोइ पनवाकिल पुलिस पहुची लाश खणाए तालका अस्पताल पनवाकिल पहुचायो। जिन ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। हुन फौजी अब्दुल सत्तार मंगी जे वारसनि जो चवणु आहे त फौजी जो दिमाग़ी तवाज़ुन सही न हुयो, जंहिंखां पोइ राति जो निकिरी वियो, जंहिंखां पोइ सुबुह जो हुनजो लाश हथायो आहे। वरी महिरबानी जी अपडेट करण लाइ।